सोबुदेरो अॼु बरकत शेख हाउस सोबुदेरो में पीपी जे उम्मीदवारनि तक NA 204 जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जिलानी PS 30 जे सूबाई सीट जे उम्मीदवार नईम अहमद खरड़ अॻूणे MNA मेहरिन भुट्टो जी सदारत में इजलास थियो। पीपी जे इजलास में टाउन कमेटी सोबुदेरे जो चेयरमैन एडवोकेट एजाज अहमद खोड़ो, UC समीअ जो चेयरमैन मियां मिठल पीरज़ादो, सैयद फहद अली शाह समेत तालके सोबुदेरे जे मुख़्तलिफ़ UCs जा चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर ऐं पीपी जे उहिदेदारनि ऐं वर्करनि भरपूर शिरकत कई। इन मौक़े ते पीपी सोबुदेरो जे अॻवान बरकत अली शेख आयल महिमाननि खे अजरक पाराए। इन मौक़े ते PS 30 जो उम्मीदवार नईम अहमद खरड़, सैयद जावेद अली शाह जिलानी, डॉक्टर मेहरिन भुट्टो ऐं पीपी तालके सदर एजाज अहमद खोड़ो तकरीर कंदे चयो त पीपी अवामी पार्टी आहे ऐं शहीदनि जी पार्टी आहे। सिंध जो अवाम शहीद राणी सां बेपनाह मोहबत करे थो। असां पंहिंजे दौर में तालीम खे हथी ॾियारण लाइ सोबुदेरो समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में डिग्री कॉलेज, स्कूलनि जूं इमारतूं, अस्पतालूं, रोड रस्तनि समेत इलाइक़े वासियुनि जी ख़ुशहाली लाइ केतिरियूं स्कीमूं ॾिनियूं ऐं तरक़ियाती कम कराया। 8 फ़रवरी ते तीर्थ टपो हणी पीपी जे उम्मीदवारनि खे कामयाब कंदा त जीअं शहीद राणी जो पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।